ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी अवानी साहब ठटो पारां शाम 6 वॻे मकली सोसाइटी जे पार्क में सक़ाफ़ती एकता ॾियारो जोश ख़रोश सां मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में सरपरस्त आला नज़ीर अहमद कुरैशी, चीफ ऑर्गेनाइज़र अली अकबर दिलवानी, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड जस्टिस जे ज़िलई सदर लेडीज़ विंग मैडम साबरा कुरैशी, निसार अहमद गंदरो, मुजाहिद वारियो, मुराद खासकेली, फ़कीर अली मोहम्मद दर्स, लाला शुएब पठान हाजिर नोतियार प्रोग्राम के हतमी शिकल ॾियण लाइ मकली सोसाइटी जे ग्राउंड में मौजूद सरपरस्त आला नसीर अहमद कुरैशी, चीफ ऑर्गेनाइज़र अली अकबर दिलवानी चयो त अॼु ऐवान साहब ठट्टो तरफ़ां एकता ॾियारो सिंध सां वचन कयो वेंदो। सिंधु दरिया मथां ठहंदड़ 6 केनाल हरगिज़ ठहण न ॾींदासूं। धरती माउ सां अहद वफ़ा जो वचन था करियूं। सिंध वासियुनि खे अॼु जे हिन सक़ाफ़ती ॾिहाड़े में भरपूर शिरकत करण जी दावत ॾियूं था। हिन रंगारंगी प्रोग्राम में सिंध जे ख़ूबसूरत गुलकारा शमा मारवी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदी। उन सां गॾु सिंध जो बसर बादशाह ज़ुल्फ़ी शाह, याकूब कलोड़ो, रशीद राजा उर्स नारे जो शकील बबर ज़ुल्फ़कार ईसा क़ौमी स्टेज शो पेश कंदा।